رسوله الكريم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولا تتمنوا ما فضل الله به بعضكم على بعض للرجال نصيب مما اكتسبوا وللنساء نصيب مما اكتسبنا واسألوا الله من فضله إن الله كان بكل شيء عليما ولكل جعلنا موالي مما تركون والذين عقدت أيمانكم فآتوهم نصيبهم إن الله كان على كل شيء شهيدا صدق الله العلي العظيم. درود شریف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی جا تمام اسانجے متاں अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई. गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला सग़ीरनि ऐं कबीरनि गुनाहनि खां बचण जी तलक़ीन बयान फरमाई, जंहिंमें फरमायो वियो त जेकॾहिं वॾनि गुनाहनि खां तव्हां बचंदव, वॾा गुनाह बि उहे जिन खे असां वॾो करे बयान कयो आहे, त पोइ असां तव्हांजा गुनाह माफ़ कंदासीं, तव्हांजी ग़लतियुनि खे मिटाईंदासीं, तव्हांजूं नेकियूं लिखंदासीं. साईं बाक़ी नंढा गुनाह काॾे असांजा, उनजे लाइ फरमायो वियो त तव्हां जेके चङा कम कंदा आहियो, निमाज़ रोज़ो ज़िक्र तिलावत इस्तिग़फ़ार कंदा आहियो, उन्हनि जे पढ़ण सां ई नंढा नंढा ॾोह तव्हांजा माफ़ कंदा वेंदासीं. पर वॾनि गुनाहनि खां पाण बचो, थी वञनि न त वरी तौबा कयो. ऐं इन्हनि आयतुनि जे बयान करण खां पहिरियां मुसलसल औरतुनि जे हक़नि ऐं हुक़ूक़नि खे बयानु कयो वियो. पराए माल खाइण खां बचण जो सबक़ सेखारियो वियो. त पोइ औरतुनि जे हक़नि ऐं हुक़ूक़नि खे जॾहिं बयानु कयो वियो त उन में ॿ सूरतूं हिकिड़ियूं अहिड़ियूं पैदा थियूं जिन ते औरतुनि खे रीस आई. मसलन लिर्रिजाल नसीबुम मिम्मा इक्तसबू, अल्लाह तबारक व तआला फरमायो युसीकुमुल्लाहु फी औलादिकुम लिज़्ज़करि मिस्लु हज़्ज़िल उन्सयैन. हर छोकिरो छोकिरीअ जी ॿीण हिसो खणंदो विरासत मां. हिकिड़ो छोकिरो माना ॿिनि भेनरुनि जेतिरी खणंदो. ऐं शाहिदीअ में ॿिनि मर्दनि जी ज़रूरत आहे, ॿ न हुजनि, हिकिड़ो मर्द हुजे त हिक जे जॻह ते वरी ॿ औरतूं खपनि. माना हिकिड़ी औरत शाहिदीअ में बि अधु मर्द जेतिरी, ॿ औरतूं गॾिजनि तॾहिं हिक जेतिरो शाहिदीअ में हिसो रखनि, ऐं मीरास में बि जेतिरो भाउ खणे हुनजो अधु सरासर हिकिड़ी भेण खे मिलंदो, ॿिनि भेनरुनि जेतिरो हिकिड़ो भाउ खणंदो. त भई इहे ॻाल्हियूं जॾहिं बयानु कयूं वियूं त पोइ हिकिड़ो सवाल पैदा थियो. हिन आयतुनि जे नाज़िल थियण जो सबबु बि उहो आहे. उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त हिकिड़े दफ़े हज़रत उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा हुज़ूर सलातो सलाम जन खां हिकु दफ़े सुवाल कयो, तमन्ना कई त साईं फिदा कहबी वहुम या रसूल अल्लाह, साईं मुंहिंजो अबो अम्मा अव्हां जे मथां कुर्बान, मुंहिंजी दिलि थी चए त जेकर मां बि काश मर्द हुजां. हुज़ूर फरमायो छो मर्द हुजी हा? त साईं मर्द खे मीरास में हिसो डबल थो मिले औरत खां, भेण अथसि त बि भाउ ॿीण थो खणे, ऐं वरी शाहिदीअ में बि हिकिड़ो मर्द थो खोटे त ॿ औरतूं खपनि. शाहिदीअ में बि खोटल, अमानत में बि खोटल, इमामत बि औरत कान थी करे सघे, नुबूअत बि औरतुनि में कान्हे का. काश मां मर्द हुजां त इमामत थी सघे हा, मर्दनि में हिसो मिले हा मूंखे मर्द जेतिरो, शाहिदी मुंहिंजी मुकमल हुजे हा, मेंबर वारे कुर्सीअ ते वेही सघां. वरी रिवाज अंदरि ईंदो आहे त ॿियो बि हिकिड़ो अहिड़ो वाक़ियो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे साम्हूं पेश थियो.
एक साहबियाणी औरत हुई, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अची करे अर्ज़ु कई त साईं मूंखे इहा तमन्ना कान्हे त मां मर्द हुजां, बल्कि हीउ ख़्यालु ज़रूरु थींदो आहे त औरतुनि खे मीरास में हिसो अधु थो मिले मर्द जे मुक़ाबले में। शाहिदीअ में बि औरत अधु आहे, अकुल में बि खोटल आहे, इमामत बि कान थी मिलेसि। छा पोइ इबादत जेके असां कंदियूंसीं, नफ़िल पढ़ूं, फ़र्ज़ पढ़ूं, रोज़ा रखूं, ज़कात ॾियूं, छा पोइ उन सवाब मां बि असांखे अधु मिलंदो? सवाल कई। अल्लाह तबारक व तआला उन वक़्तु क़ुर पाक जूं इहे आयतूं नाज़िल फ़रमाई, वला ततमन्नू मा फ़ज़्ज़लल्लाहु बिही बअज़कुम अला बअज़। अल्लाह से पहिरियां सेखारियो त तव्हांखे मां जेके जेके रुतबा ॾिना आहिनि, तव्हां मां जंहिंखे मर्द जंहिंखे औरत करे पैदा कयो आहे, जंहिंखे हसीन जमील कंहिंखे कोझड़ो कारड़ो करे पैदा कयो आहे, कंहिंखे सैयद ख़ानदान मां कंहिंखे अजमी ख़ानदान मां बनायो आहे, ऐं कंहिंखे नुबूअत ॾिनी आहे, कंहिंखे वरी उम्मती बनायो आहे, कंहिंखे मां दुनिया जे माहौल में वॾी इज़त ॾिनी आहे, कोई वरी सादगीअ वारी ज़िलत वारी ज़िंदगी बि गुज़ारे थो। इहे फ़र्क़ जेके मां रखिया आहिनि, हर को पंहिंजे पंहिंजे इन रज़ा ते राज़ी रहे। जंहिंखे जेका शइ मिली आहे, जंहिंखे जेका शइ असां ॾिनी आहे, जंहिंजो हिसो औरतुनि जो जेतिरो बयानु कयो आहे असां, उहो ओतिरे ते राज़ी रहे। तव्हांखे ख़बर न आई त तव्हां ॿियो हिसो जेकॾहिं घुरंदव ऐं असां तव्हांखे ॾियूं हा त हुन में तव्हां पाण खे बचाए सघो हा, अलाए न, इहो तव्हांखे ख़बर न आहे, असांखे ख़बर आहे। औरतूं जेके चवनि थियूं त मर्द हुजऊं हा, उन्हनि खे जे मर्द कयूं हा त उन्हनि जे मर्द चवण सां जेके फसादात पैदा थियनि हा, उहे तव्हांखे ख़बर न आहे, मूंखे ख़बर आहे। अल्लाह से फरमाए थो, जंहिंखे मां कोझो करे पैदा कयो, हुनखे हसीन जमील बनाया त जेको फितनो पैदा करे उहो मूंखे ख़बर आहे, इन करे ओड़ो रखियो आहे। जंहिंखे मां सैयद ख़ानदान में कंहिंखे वरी आम क़ौम कबीले में पैदा कयो आहे, हुनखे जे सैयद बनाया हा त केतिरो दुनिया में फितनो पैदा करे हा, फसाद पैदा करे हा, मूंखे ख़बर आहे। तंहिंजे करे जंहिंखे जेका शइ ॾिनी अथमि उहो उन ते राज़ी रहे। वला ततमन्नू मा फ़ज़्ज़लल्लाहु बिही बअज़कुम अला बअज़। अल्लाह जंहिंखे जेका फज़ीलत ॾेई चुको आहे, उन्हनि मां घटि वधाई ते कोई कंहिंजी तमन्ना न करे त काश मां जेकर हीअं हुजां। तव्हां में असां जेके फज़ीलतूं ॾिनियूं आहिनि, हिकिड़ा मथे हिकिड़ा घटि, पोइ घटि फज़ीलत वारा वॾी फज़ीलत वारी तमन्ना हरू न कनि। लिरिजालि नसीबुम मिम्मा इक्तसबू, मर्दनि जे लाइ उहो आहे जेको कमाईंदा, वलिन्निसाइ नसीबुम मिम्मा इक्तसबना, औरतुनि जे लाइ बि उहो आहे जेको उहे कमाईंदियूं। हर कंहिंखे पंहिंजी कमाईअ जो बदिलो मिलंदो। साईं पोइ बाक़ी कयूं छा? अल्लाह ताला खां दुआ जो घुरऊं त छा घुरऊं? अल्लाह से फरमाए वस्अलुल्लाह मिन फज़लिही, अल्लाह खां अल्लाह ताला जो फज़ल घुरो, महिरबानी घुरो। इन्नल्लाह कान बिकुल्लि शैइन अलीमा, अल्लाह तबारक व तआला खे हर शइ जो इल्मु आहे। हाणे ज़रा हिन आयत जे ज़रिए सां ॼण त अल्लाह तबारक व तआला ॿ अहम शयूं ॿुधायूं। हिकिड़ियूं शयूं अहिड़ियूं आहिनि जेके इंसान खे कमाई महिनत जे बावजूद बि नथियूं मिली सघनि। हिकिड़ियूं शयूं अहिड़ियूं आहिनि जेके कमाइण सां महिनत सां हासिल करे सघे थो, जेके इंसान पंहिंजे महिनत सां नथो कमाए हासिल नथो करे सघे, अल्लाह ताला जी तरफ़ खां मिलंदियूं आहिनि, उन्हनि खे चइबो आहे वहबी। जेके इंसान कमाए हासिल करे सघे थो, उन्हनि खे चइबो आहे कसबी। हिकिड़ा रुतबा, हिकिड़ियूं शयूं, हिकिड़ा कमालात, हिकिड़ा उहिदा अल्लाह ताला ॾींदो आहे, ओड़ा उहिदा इंसान कमाए हासिल नथो करे सघे। उन्हनि में कहिड़ा कहिड़ा आहिनि? नुबूअत अल्लाह ताला जी तरफ़ खां मिलंदी आहे। उम्मती रीस करे त काश मां बि जेकर नबी छा कोन थी सघंदो। महिनत थो कयां, भला तहज्जुद थो पढ़ां, इस्तिग़फ़ार थो कयां, तस्बीह थो कयां, तमामु तर गुनाहनि खां बचां थो, वॾी महिनत करे मां बि नबी थियण जी कोशिशि थो कयां, कोन थी सघंदो, कोन थी सघंदो। चाहे केॾा बि भला अमल करे, चाहे हिकिड़ो बि गुनाह जो ऐब न हुजेसि, त बि नबी कोन थींदो, छो त नुबूअत वारी चूंड अल्लाह ताला कंदो आहे। अहिड़ीअ तरह सां जंहिंखे अल्लाह तबारक व तआला औरत कयो आहे, उहा कोशिशि करे त मां मर्द थियां, कोन थी सघंदी। मर्द चवे मां औरत थियां, कोन थी सघंदो। हा, मसनूई तौर ते ट्रांसजेंडर वारे फ़लसफ़े में फांसी करे मर्द औरत जहिड़ो थियणु चाहे ज़ोरी आहे,
सर्जरी कराए, औरत जा उज़वा लगाए, औरत मर्द वारा लगाए, भले मट सट थियण जी कोशिश कनि, पर मर्द मर्द थींदो आहे, औरत औरत थींदी आहे। अल्लाह जी फरमाए थो, मां जंहिंखे तख़लीक़ में मर्द कयो आहे, उहा औरत नथी थी सघे, जंहिंखे औरत कयो आहे, उहो मर्द नथो थी सघे। वरी टियों, हिकिड़नि खे अल्लाह तबारक व तआला हसीन जमील बनायो, हिकिड़े खे कावड़ो कोजड़ो, पोइ जिन खे कोजो बनायो आहे उहे पाण खे केॾो बि अच्छे करण जी कोशिश कनि, मसनूई आहे मसनूई आहे मसनूई आहे, छो न थींदो? अच्छो छो बि न, जेकॾहिं कंहिं क्रीम पाउडर सां या कंहिं वॉश वग़ैरह सां फैशन सां त इहो मसनूई हूंदो, उहो छॾियोसि त वरी अहिड़ी सूरत बिगड़ंदसि जो ॾिसण जहिड़ी बि न, जहिड़ो आहे ओड़ो रहंदो। जीअं पुराणे ज़माने में शेख सादी रहमतुल्लाह अलैह जे दौर में हिकिड़ो हमरा बर्फ़ खणी पियो पाण खे मेटे, शेख सादी रहमतुल्लाह अलैह पुछियुसि त अबा ॾे ख़बर आहे, बर्फ़ तो मेटे हणबो आहे, साबुण पाणी निम जा पन काढ़बा आहिनि, पोइ उहे बि हणबा आहिनि त ख़ारश ऐं मलो जेकॾहिं हूंदो आहे त लही वेंदो आहे, ॿेर जा पन पाणीअ में काढ़बा आहिनि, पोइ उहे बि मेटबा आहिनि थोरा घणा, त मिटीअ त मर लाहींदो आहे, ॿेर जे पन वारो पाणी बि। पोइ तूं त मुर्गो बर्फ़ थो पाण ते भला मक्खी वेठो मली वेठो, साबुण जी हणबो आहे, चई त साईं बाबा कोशिशि थो कयां त बर्फ़ अची आहे न, पाण खे हणां थो मेटियां थो त मां बि अछो थियां। शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमायो, महिरबानी कर बर्फ़ मेटण छॾे ॾे, तूं अछो कोन थींदे, बर्फ़ न कारी थी वञे। अल्लाह तबारक व तआला फरमायो, मां जंहिंखे जेको रंग ॾिनो आहे उहो रंग कोई न मटे सघंदो। पुराणे ज़माने में माइकल जैक्सन हिकु गुज़रियो आहे अदाकार, जंहिं चयो त मां कारो छो अछो वञा, पूरी पंहिंजी जमा थियल क़ीमत, पूरी पंहिंजी सॼी कमाई इन शइ ते ज़ोर लॻाईंदो आयो त मां सर्जरी कराईंदो रहां, अछो थींदो रहां, सुहिणो सेबतो थींदो रहां, पर हुनजी शकल अॼु बि ॾिसण वटां आहे, जेका तस्वीर अचे थी हुनजी बिगड़ियल आहे। मालूम थिए थो त अल्लाह तबारक व तआला जंहिंखे जेको सावड़ो रंग कुदरती आहे न, उहो पंहिंजे जाइ ते मलूक आहे, सिंधीअ जो लफ़्ज़ आहे हिकिड़ो, पंहिंजे जाइ ते सेबतो आहे। हिकिड़े जो रंग त सफ़ा भलो हुजे पर वसफ़ उबता हुजनि से, कंहिं बि कम जो कोन्हे, हिकिड़ो हुजे त सावड़ो पर वसफ़नि में सुहिणो सेबतो जंडीअ लथल, बाक़ाइदगीअ सां उहो चहिरो वणंदो। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, हिकिड़ियूं शयूं मां ॾींदो आहियां पंहिंजे मर्ज़ीअ ते, औरत खे हिसो मीरास में केतिरो मिलंदो मां ॿुधायो आहे, उनखे तव्हां मटाए नथा सघो। हा नाफ़रमानी कयो, ॿीणो ॾेई सघो था, टिणो ॾेई सघो था, या उको मुको खाई सघो था। हिकिड़ियूं शयूं अल्लाह तबारक व तआला ॾींदो आहे, उन्हनि में इंसान केॾी बि कोशिश करे उहे तब्दील नथो करे सघे, नथो करे सघे, नथो करे सघे। खोड़ सारियूं शयूं हुन में अची वियूं। हिकिड़े खे अल्लाह ताला बदसूरत कयो आहे, सुहिणो कोन थींदो, हिकिड़े खे मिसकीन कुदरती तौर ते मिसकीन बनायो आहे, हाणे उहो जेकॾहिं अमीर थियण जी कोशिश कंदो त ज़ाहिर आहे महिनत कंदो, पर जे जल्दी अमीर थिया त पराई मिल्कियत फॿाइणी पवंदसि, खून करणा पवंदसि, अमीर कोन थींदो, कातिल थी वेंदो, अमीर कोन थींदो। पराई पराई आहे जॾहिं महिनत करे। हिकिड़नि खे अल्लाह ताला इज़त ॾिनी आहे, कोई माण्हू चए त मां बि इज़त कमाए वठां, बादशाह जो ताज पाए वेठो, मां बि ताज पाए त तख़्त ते वेहंदुसि त मुंहिंजी बि इज़त थींदी। अल्लाह ताला जी तरफ़ खां इज़त जंहिंखे ॾे, हा अञा ईअं आहे त माण्हू अख़लाक सां, किरदार सां, तालीम सां, सुलक्षणनि अमलनि सां इज़त कमाए वठंदो आहे। त कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके कमाइण सां मिलंदियूं आहिनि, कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके कमाइण जे बावजूद बि नथियूं मिलनि। अल्लाह जी फरमाए थो, जेके शयूं कमाइण जे बावजूद तव्हांखे नथियूं मिलनि, उन्हनि में रीस ई न कयो, रीस ई न कयो। रीस कंदव त तव्हां में हसद पैदा थींदो, बुग़्ज़ पैदा थींदो, अल्लाह ताला जे मर्ज़ीअ जी मुखालिफ़त तव्हांजे अंदरि पैदा थींदी, ऐं अल्लाह ताला खे बिल्कुलु नापसंद आहे। ॿियूं कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके तव्हां कमाईंदव, महिनत कंदव त तव्हांखे मिली वेंदियूं। मसलन इल्मु आहे, पिरायो ज़बरदस्त अहले इल्म थी सघो था, हुनुर आहे, को कारीगर ॾिठो आहे, मां बि अहिड़ो कारीगर थियां, महिनत कयो, तव्हां हुन खां वधीक थी सघो था। बिल्कुलु ईअं के माण्हूअ जो अल्लाह ताला जे ज़ात वटि रुतबो आहे, नफ़िल निमाज़ूं, तहज्जुद, इस्तिग़फ़ार, तस्बीहात करे अल्लाह ताला जे ज़ात वटि उन पाण मञायो आहे, तव्हां बि हिम्मत कयो, नफ़िल पढ़ो, निमाज़ो। नुबूवत कान मिलंदी, बाक़ी आम इंसाननि में जेके दर्जा आहिनि, अल्लाह ताला जी ताबेदारी करे का औरत बि मर्द खां मथे रुतबो खणी सघे थी। हज़रत राबिया बसरिया गुज़री आहे, अम्मा आयशा जो रुतबो दुनिया में मशहूर आहे।
दुनिया जे अंदर इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह वारनि जी अम्मा जो दर्जो भी मशहूर आहे। सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जे अम्मा जो दर्जो भी मशहूर आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी अम्मा बीबी मरियम जो दर्जो क़ुरान पाक ख़ुद बयान कियो आहे। मूसा अलैहिस्सलाम जी अम्मा जो दर्जो ख़ुद बयान कियो आहे। त औरतूं कुझु अहिड़ियूं आहिनि जिन रुतबो कमायो आहे महिनत सां। पोइ इंसान मर्द बि जेकॾहिं अमल कंदो, नफ़िल पढ़ंदो, इस्तिग़फ़ार कंदो, तस्बीहात कंदो, अल्लाह तबारक व तआला खां पंहिंजो उहो रुतबो हासिल करे वठंदो, रब तबारक व तआला ॾींदुसि। तॾहिं अल्लाह तबारक व तआला फरमायो जेके शयूं मुंहिंजे तरफ़ खां मिलंदियूं आहिनि, हक़ीक़त में गहरी नज़र सां ॾिसिजे त सभु शयूं अल्लाह ताला जी तरफ़ खां, हुनर बि अल्लाह ताला ॾींदो आहे। इज़त ज़िल्लत नबूवत सहाबियत बि अल्लाह ताला जी तरफ़ खां आहे। कहिड़े दौर में कंहिंखे पैदा थो करे, सभु अल्लाह ताला जी तरफ़ खां आहिनि। पर कुझु शयूं इंसान पंहिंजी महिनत कंदो आहे, अल्लाह ताला खां घुरंदो आहे त अल्लाह ताला ॾींदो आहे। कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके इंसान घुरंदो बि त बि कोन मिलंदसि, त बि कोन मिलंदसि। अल्लाह ताला हिन दुनिया जे निज़ाम खे हलाइण जे लाइ दुनिया जे माण्हुनि खे पंहिंजे मर्ज़ीअ मुताबिक़ विरासत करे कम वरिता आहिनि। कंहिंखे मोची बनाए रखियो अथई, कंहिंखे राज़ो बनाए रखियो अथई, कंहिंखे दुकानदार बनाए रखियो अथई, कंहिंखे इलेक्ट्रीशियन मिस्त्री कयो अथई, त कंहिंखे वरी हुनजे मटीरियल वारो जेको आहे सामान खपाइण वारो बनायो अथई, त कंहिंखे वरी बिल्कुलु मालदार बनायो अथई, कंहिंखे वरी ग़रीब बनायो अथई, कंहिंखे मज़दूर बनायो अथई, त कंहिंखे वरी अल्लाह तबारक व तआला इंसान बनायो आहे, कंहिंखे वरी जानवर गधो बनायो आहे, कंहिंखे कुतो बनायो आहे, त कंहिंखे वरी शींहुं बगड़ ॿेलो बि बनायो आहे। अल्लाह ताला जी मर्ज़ी आहे। कंहिं इंसान खे आदम अलैहिस्सलाम जे उम्मत में उन जे दौर में औलाद में पैदा कई, कंहिंखे नूह अलैहिस्सलाम जे दौर में, कंहिंखे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में, कंहिंखे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ इंसान तमन्नाऊं कंदो आहे काश मां बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में हुजां हा, त ॾाढे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॾिसी करे पंहिंजी दिलि ठारियां हा। हिनखे कहिड़ी ख़बर सादे खे, ही त तमन्ना करे तो, ठीकु आहे, भली ॻाल्हि आहे, हिन जे दिलि जो इज़हार थी पियो त ॻाल्हि वणे थी। पर अल्लाह ताला हिनखे उन ज़माने में पैदा करे हा त अबू जहल जो साथी थी वञे हा त पोइ अल्लाह तबारक व तआला हिनखे जंहिं ज़माने में पैदा कयो आहे इहो ज़मानो हुनजे लाइ भलो आहे। बसि इहे तमन्नाऊं फज़ूल आहिनि। उन ज़माने में पैदा करे सां त नाफ़रमान थिया, नऊज़ बिल्लाह, हुज़ूर जे दुश्मननि मां थी पिया, त पोइ अॼोके दौर में जेकॾहिं रहियो पियो आहे त फाड़ा मारे छॾिया अथई, उन दौर में वरी इंसान से वॾो कमाल हासिल करे आहे। मालूम थियो त अल्लाह तबारक व तआला इन आयत जे ज़रिए सेखारणु चाहे थो, अजायूं तमन्नाऊं न कयो, पाण में हिक ॿिए जे फज़ीलतुनि ऐं रुतबनि खे ॾिसी करे तमन्नाऊं न कयो। जेके शयूं कमाइण सां तव्हांखे मिली सघनि थियूं उहे कमायो, भले दौलत कमायो, शोहरत कमायो, नफ़िल पढ़ो, अल्लाह ताला जो रज़ामंदो हासिल कयो, हुनर पिरायो, इल्मु पिरायो, मालदार थी पओ, वॾा अहल इल्म सॾिजो, इंजीनियर सॾिजो, इहे तव्हांजे कमाइण सां मिली सघनि थियूं, कमायो। कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके तव्हांखे कमाइण जे बावजूदि न मिलंदियूं, तंहिंजे करे उन्हनि में तव्हां हर भरो तमन्ना बि न कयो। तॾहिं फरमाई इन अल्लाह कान बिकुल्लि शैइन अलीम आहे। अल्लाह तबारक व तआला खे हर शइ जो इल्मु आहे। कहिड़ी शइ कहिड़े ज़माने में ख़लकणी आहे, कहिड़े माण्हू खे औलाद कहिड़ी ऐं केतिरी, पुट या न्याणियूं डबल करे ॾियणा आहिनि या हिकिड़ो या सिकाइणो आहे, ऐं काड़ो कोजड़ो करणो आहे या माज़ूर बनाइणो आहे। जंहिंखे जंहिं हाल में रब रखे उनखे उन हाल में राज़ी रहणो आहे। बसि अल्लाह ताला इहा शइ सेखारी, रब जे रज़ा में राज़ी रहणु, इहो हिकिड़ो सबक़ु आहे, इहो फ़न आहे, ख़ुलासो हिन आयत जो जंहिंखे सम्झ में अचे। अल्लाह ताला तव्हां सां सभिनी खे सम्झ नसीब फरमाए। तॾहिं फरमाई वली कुल्लिन जअलना मवालिय मिम्मा तरकल वालिदानि वल अक़रबून, ऐं हर हिकु माण्हूअ जे लाइ, जेको माण्हू न मरी थो वञे पोइ पंहिंजी मीरास छॾे थो वञे मिल्कियत, उन जे लाइ हिसा असां पंहिंजे तरफ़ खां लिखिया आहिनि। अबो अमा मरी था वञनि त औलाद जो छा हिसो असां बयानु करे छॾियो आहे। तव्हांजा वेझा रिश्तेदार, चाचो, मामू, नानू, भाउ, पुटु वफ़ात करे थो वञे त हुनजो मिल्कियत मां तव्हांजो हिसो केतिरो लॻंदो, अल्लाह जे फरमाए थो असां बयानु करे छॾनि। हाणे तव्हांखे उन्हनि में हेरा फेरी करण जी काई ज़रूरत कान्हे। वल्लज़ीना अक़दत अयमानुकुम फ़ातूहुम नसीबहुम, हा हिकिड़ी सूरत अल्लाह से फरमाए थो, असांजे क़ुरान पाक जे अहकामनि जे बयानु करण खां पहिरियां तव्हां जंहिं माण्हू सां जेको वाइदो कयो आहे, मुआहिदो कयो आहे, ज़बान कई आहे, लिखत कई आहे, ॾेती लेती कई आहे, उहा पंहिंजी पाड़ियो। नथा पाड़े सघो, अॻिले खे ॿुधायो त वाह अॻिलो मामिलो ईअं हो, पर क़ुरान पाक जो हुकुम हाणे हीअं थी वियो आहे, हाणे ॿिलियूं ॻाल्हियुनि खे छॾे ॾिबो। जे अॻिलो राज़ी थी थो वञे त ॾाढो सुठो, दीन ॿुधायोसि, शरीयत ॿुधायोसि, अहकाम ॿुधायोसि, ॾियोसि।
पर जेकॾहिं न त फ़आतूहुम नसीबहुम, उनखे पंहिंजो उहो हिसो ॾियो भला जेतिरो उनजो ठहे थो ओतिरो हिसो त ॾियो, नाजाइज़ ई न कयो, खाई न वञो। इन्नल्लाह कान अला कुल्लि शैइन शहीदा, अल्लाह तबारक व तआला हर मामले जी ख़बर रखंदड़ आहे, बाख़बर ज़ात आहे, बेख़बर न आहे। हर मामले ते नज़र अथसि, को बि मामलो अल्लाह तबारक व तआला जे नज़र खां लिकियल न आहे, को बि मामलो मख़फ़ी न आहे। अल्लाह ताला जे नज़र में हर ॻाल्हि चिटी ऐं साफ़ आहे। तॾहिं त अल्लाह तबारक व तआला फरमायो, रिवायत अंदर बि ईंदो आहे त अल्लाह तबारक व तआला जो फज़ल हर हिकु माण्हूअ जे मथां अलॻि अलॻि आहे। तॾहिं त क़ुर पाक में फरमाई वसअलुल्लाह मिन फज़लिही, अल्लाह खां फज़ल घुरो। फज़ल, इहो फज़ल छा आहे? अल्लाह साईं मुंहिंजे लाइ जेका शइ बहितर आहे मूंखे उहा ॾे। कंहिंखे अल्लाह तबारक व तआला फज़ल महिरबानी कई आहे शोहरत ॾेई, कंहिंखे महिरबानी अल्लाह तबारक व तआला कई आहे इल्मु ॾेई, कंहिंसां महिरबानी कई आहे गुमनाम करे। वॾी ज़बरदस्त शख़्सियत आहे पर गुम आहे, गुमनाम आहे, शोहरत न आहे, हिनजी मशहूर न आहे। कंहिंखे अल्लाह तबारक व तआला गुरबत में फज़ल ॾिनो आहे, महिरबानी कई आहे, अमीर बनाए सां त हड़ विञाए छॾिया, पंहिंजे लाइ ॿियनि जे लाइ नुक़सान था साबित थिया। कंहिंखे अल्लाह तबारक व तआला पंहिंजो फज़ल ॾिनो आहे इज़त जी सूरत में, कंहिंखे अल्लाह तबारक व तआला पंहिंजो फज़ल ॾिनो आहे तनाई जी सूरत में माण्हुनि खां अलॻि थलॻि करे पंहिंजे मुंहं सां रखियो अथईंसि, तॾहिं कुझु बचो पियो आहे। माण्हू हिन जे शर खां, हे माण्हुनि जे शर खां बचो पियो आहे। जे हिनखे माण्हुनि सां मिलाए त उन्हनि जे टच थियण सां ईअं धमाका थियनि जीअं बिजलीअ जूं तारूं गॾिजनि त धमाका थियनि, पोइ उन्हनि सां इहा भलाई कंदो आहे, हुनखे तनाह करे छॾींदो आहे। इहा हिन हाल में हिन सां भलाई आहे। जीअं कॾहिं कॾहिं हिकिड़े धण जे अंदरि हिकिड़ी नई बकरी वठिबी आहे, या मेहनि जे धण में नई हिकिड़ी मेह या पाॾो को नओं वठिबो आहे, पोइ नईअ में सभु हिनखे मारींदा आहिनि, या ही पोइ सभिनी सां खोस कंदो नओं ढोर। पोइ मालिक छा कंदो आहे, उनखे जा त हथ सां खाईंदो आहे, हथम वठंदो आहे हुनजो रसो हथम, सॼो धण बिना रसे जे हुनजो रसो हथम हूंदुसि, या वरी हुनखे ॿधंदो आहे कंहिं जॻह ते अलॻि वाड़ींदो अथसि। पोइ उन वक़्तु हुनखे केरु चए त हे ज़ुल्म छो कयो थी, ॿियनि खे बिना रसे पियो हक़ ॾींदो अथई, हिनखे रसो वरितो थी, हिन खां ज़ुल्म ढोर सां छॾेसि त चरे, उहा त मालिक खे ख़बर आहे न, छॾींदोमांसि त मूंखे ख़बर आहे त किथे पुॼंदो, ऐं वरी सभिनी सां गॾु वाड़ में वाड़ींदोमांसि त मूंखे ख़बर आहे त केतिरो नुक़सानु कंदो, या हिनजो केतिरो नुक़सानु थींदो। तंहिंजे करे हिते चङो आहे। अल्लाह से फरमाए थो मां तव्हांखे जंहिं हाल में रखियो आहे उन हाल में राज़ी रहो, इहा ई तव्हांजे लाइ भलाई आहे, बसि मूंखां फज़ल घुरंदा कयो। तॾहिं त अल्लाह तबारक व तआला जंहिं बाने खे जंहिं हाल में रखियो आहे, इहा ई हिकमत आहे अल्लाह ताला जी ज़ात जी, इहो ई अदल ऐं इंसाफ़ आहे। उन बाने सां इहो ई अल्लाह तबारक व तआला जो वॾो दुनिया जे अंदरि दुनिया जे हर मख़लूक खे हलाइण जो राज़ आहे। इंसान खे बि सेखारे त तूं असांजी रज़ा में राज़ी रहो, इहा शइ इंसान खे सिखणी पवंदी। जेकॾहिं ईअं पियो तमन्नाऊं कंदो काश मां अमीर हुजां हा, काश मां हीअं हुजां, काश, इहा काश लफ़्ज़नि में काश ई कंदो रहंदो, बाक़ी थींदुसि कुझु कोन। हा, महिनत करे कुझु शयूं कमाइण जहिड़ियूं आहिनि, कमाए सघे थो, बाक़ी अल्लाह तबारक व तआला पंहिंजे मर्ज़ीअ सां सभु कुझु विरासत करे ॾींदो आहे। अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे बि इन रायतुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।